नाज़नवामी न्यूज़ पर आवां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदारूं सखर IBA मार्फत मास्तरी लाइ वरतल टेस्ट जा मायूस कंदड़ नतीजा। GST लाइ फ़क़त 1% उम्मीदवार कामयाब। GST जे 32,510 सीट्स लाइ 1,73,233 उम्मीदवारनि हिसो वरितो। समूरे सिंध मां GST टेस्ट में 99% उम्मीदवार फेल थिया। सिंध काबीना जी मंज़ूरी सां हर सब्जेक्ट में 45% मार्कूं खणण वारी शर्त ख़त्म बाद बि 5% उम्मीदवार कामयाब थी सघंदा। नाज़नवामी न्यूज़ पर आवां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदारूं सखर IBA मार्फत मास्तरी लाइ वरतल टेस्ट जा मायूस कंदड़ नतीजा। GST लाइ फ़क़त 1% उम्मीदवार कामयाब। GST जे 32,510 सीट्स लाइ 1,73,233 उम्मीदवारनि हिसो वरितो। समूरे सिंध मां GST टेस्ट में 99% उम्मीदवार फेल थिया। सिंध काबीना जी मंज़ूरी सां हर सब्जेक्ट में 45% मार्कूं खणण वारी शर्त ख़त्म बाद बि 5% उम्मीदवार कामयाब थी सघंदा।